अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरे पांध में आऊं तव्हां सां मुखातिब अख्तर तबसुम सलाम क़बूल पवे। साईं, मुंहिंजा अॼु जो मौज़ू ॿियनि मौज़ुनि खां थोरो मुनफ़िरद आहे। मूंखे उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। धरती आसमान जा धणी, अवल ऐं आख़िर जा धणी, हिन सॼे लव लाक जा धणी असीं कणो कणो थी विखरी वियासीं ऐं पाक पवित्र असांजे साहुन जे सॻे जा धणी। तुंहिंजो सच सुणी सुणी बि हीअं असां हंडाए कोन सघियासीं। तो रोकियो असां कोन रुकियासीं, तो मन कई असां तुंहिंजे हुकुम खे नज़र अंदाज़ कयो। तो या अय्युहल लज़ीन आमनू चई असां सां हर हर मुखातिब थींदो रहे। असां तुंहिंजे सॾ में सॾ कोन ॾिनूं मौला साईं, तूं ॾातार ऐं ॾह, पर पोइ बि तोखां घुरण बजाए दर दर भटकी वियासीं। असां फिरकनि में विरहाइजी वियासीं, दीन धर्म जे चकर में पइजी वियासीं। तुंहिंजो दीन विकियो, ईमान विकियो, ॻाल्हि ॻाल्हि ते तुंहिंजो कसम खयोसीं, कसम कसम ते तोखे विसारे छॾियोसीं। माउ जे पेरनि में जन्नत ॻोल्हण बजाए मंतर ऐं मणियुनि जा मतलाशी थी वियासीं। ॻोल्हियां ॻोल्हियां मलां शालम मिले हो त वारी दुनिया वीरान थी वई। मुंहिंजा मौला मां ॼाणा थो तूं साहिब ज़ादो सुपरी ऐं निसुरुई नौकर, मां इहो बि ॼाणा थो मुंहिंजा रब साईं, तूं समूह ऐं गंदरी मूं में आइबन लख, पर पोइ बि साईअ छित वाराए रब साईं असीं तुंहिंजा ॾोही बणिजी वियासीं। असांजो सिर तुंहिंजे सजदे में कोन झुकियो, न अल्लाहु अकबर जे आवाज़ खे लबेक चयो। तुंहिंजो कलाम 7 पोतनि में वेड़े रखी छॾियोसीं। असां पाड़े वारनि जा हक़ विसारे वेठासीं। असां ज़ात पात जे चकर में पइजी वियासीं। असां इंसान जे खून जा प्यासा बणिजी वियासीं। तूं सूंह सच जो रस्तो ॾेखारियो, असांजा पेर बुराईअ तरफ़ वधिया। तूं संसार जे सूंह ख़ातिर नज़रूं ॾिनियूं, असां बुरी नज़रनि जा हैराक थी वियासीं। तूं धरतीअ जेॾी कुशादी दिलि ॾिनी, असां बोझ ऐं हकारत जा हैराक बणिजी वियासीं। सभु दर बंदि थी विया आहिनि मौला, अॼु दर खोले छॾ मौला। कंहिं भलारे महीने ऐं ॾिहाड़े जे सदके, मदनी सरकार जे सदके, पंजतन पाक जे सदके, साहिबिन जे सदके, दरवेश जे सदके, सिंध जे कलंदर जे सदके, सिंध जे नियाणियुनि जे सदके, सिंध जे मासूम पेट बुखायल ॿारनि जे सदके, असांजो ॿहिड़ो तार लंघाए ॾे मौला। सभु कुझु सड़ंदो थो वञे मौला, कुझु बचाए ॾे मौला, कुझु बचाए ॾे।